अल्लाह ख़ुशि करणु अल्लाह रफ़े लखे शुक्र करणु कीअं हले थो कंप्यूटर सही हले थो सर स्पेशल हले की ग़रीब खे माण्हू लेखी थो न अमीर जी हर को ग़ुलामी कंदो आहे ग़रीब खे लेखी न आहे न वाकई मां जॾहिं हूंदो हुउमि हाणे बि अहिड़े हिसाब सां आहिनि माण्हू कुझु माना थींदे ई न कुझु या हाणे तोखे कंप्यूटर वग़ैरह जेको करे थो पंहिंजी महिनत त हाणे माना कुझु माण्हू तुंहिंजे पोयां हूंदा ई इहो सर रियाल ॻाल्हि आहे न हा हर को मतिलब जी लालच आहे इंसान मतिलब प्रस्ता पर इहो जेकॾहिं मिसाल को माण्हू वांदो आहे ठीकु आहे पंहिंजे लाइ वांदो आहे जी सर ठीकु आहे उनखे वरी अहमियत घटि ॾींदा इहो ॻाल्हि सर आहे जंहिंजा कपिड़ा मेरा हुजनि उनखे अहमियत घटि जी सर जंहिंखे थोरो माना उनखे वरी घणो चाहींदा आहिनि उनजे पोयां बि घणो लॻंदा आहिनि उनखे ख़ाली थोरो 2-3 रुपया पैसा आहिनि छो त हे दुनिया अॼुकल्ह ग़रीब सफ़ा अॼुकल्ह वैल्यू वियो आहे अॻे माण्हू पौड़े माण्हू हूंदो हुओ भली ग़रीब हुजे हुनजी इज़त कंदा हाणे अॼुकल्ह जा जेके ॿार आहिनि माना पौड़ो माण्हू ॾिसे थो उनखे वरी ग़लति अल्फाज़ ॻाल्हाए थो मां ग़लति पेश अचे थो और ग़रीब शागिर्द सां और ग़रीब दोस्तनि सां बि ग़लति पेशाब अचे थो इहो माण्हू जो ग़लति रही वियो आहे हिकिड़ो अॻे माण्हुनि खे छा हो मोहबत हो प्यार हो ऐं सचा माण्हू हुआ इहा आहे अॼुकल्ह सचाई मोहबत वई वरी मोबाइल जो दौरु हर को माण्हू मोबाइल सां लॻो पियो आहे मोबाइल हिकिड़ो माण्हू तमामु नेट में ख़राबु थी विया माण्हू ख़राबु थी विया हिकु ॻाल्हि बि अथी जेको ग़रीब हूंदो आहे न उहो महिनत न कंदो आहे इहा आहे हिननि में वॾे माण्हू खे माण्हू अदब सां प्यार सां ॻाल्हाईंदा आहिनि हिकु वरी ॿियो बि अथी अॼुकल्ह तालीम याफ़्ता बि ईअं थी मां आज़मायुमि न जी सर अहिड़े हिसाब सां ॻाल्हाईंदा वरी अहिड़े हिसाब सां दोस्तनि खे सलाह ॾींदा सभिनी मिसाल वेठा आहियूं पाण 100 जे अॻु मां तोखे चवां यार तूं हे कमु ग़लति करे थो इहो सही न हूंदो न तोखे कावड़ लॻंदो सर माण्हू ईअं हाणे पाण तनाई में वेठा आहियूं तूं मुंहिंजो भाउ आहे त हाणे इहो कमु खां परहेज़ कर या इन कम खां तूं महिनत कर फिलहाल करा पोइ तनाई जो उहो ॻाल्हि एडवाइस हुनजो वठंदो आहे न एडवाइस बाक़ी पंहिंजे हिकिड़ो हूंदो आहे न अहिड़े हिसाब सां पंहिंजे हिसाब सां माना जे हिसाब सां माना मां कुझु आहियां जी सर इन जे हिसाब सां उहे वरी चवंदा आहिनि त माना असां कुझु आहियूं तंहिंजे करे उहे वरी अहिड़े हिसाब सां माना 100 माण्हू 50 माण्हुनि जे मौजूदगी में पंहिंजे दोस्त खे ग़लति चवे ऐं ॾुख रहंदी पर वक़्तु यादि रखंदो इहो जेको दोस्त हूंदो हिकिड़ा हूंदा आहिनि उहे जवाबु उते ई ॾींदा आहिनि जी हिकिड़ा हूंदा आहिनि ख़ामोश हिकिड़ा चवंदा आहिनि त असां हले इन ई ठीकु आहे सवाल असां महिनत असांखे वरी अलाह ते तवकल आहे कंहिं न कंहिं वारे ते ईंदो हा इहो ॻाल्हि आहे त मिट माइट जी माण्हू ॾुख घटि कंदो आहे एतिरो दोस्त जी ॾुख थींदो वरी अॼुकल्ह दोस्त बि घणो कमु ॾिए थो दोस्त कमु ॾिए थो वरी के दोस्त अहिड़ा आहिनि जेके धोखो ॾेई सघनि था ऐं जेको माण्हू सिगरेट पीए थो ऐं ग़लति कमनि में वरी दोस्त के ग़लति दोस्तनि सां वरी वेंदो आहे उहो वरी ग़लति थी वेंदो आहे इहा आहे माना ग़लति दोस्तनि सां थोरो परहेज़ करे माण्हू शराबीअ खां सिगरेट खां उन माण्हू खां हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजी ऐं सम्झी उहो दोस्त उन सिगरेटी सां घुमंदो उहो पान पराका पर उन सां घुमी उहो बि ईअं नशाई थी उहो ई आहे इहा आहे पंहिंजी कमज़ोरी अॼुकल्ह ॾिस न मां जी जेकी तबियत आहे न मां जेके बि हुया हर दोस्तनि सां दोस्त सही ओड़ो हिसाब भाभी जहिड़ो बि दोस्त हुजे तालीम याफ़्ता हुआ जेको ग़रीब आहे अमीर आहे या जंहिंखे इल्मु न आहे सभिनि खां हिकु जहिड़ी जेको सिगरेट पीओ पुछा असांजो हुनजो तालुक़ु न हूंदो असां हुनखे वरी न वरी हुनजी का ॻाल्हि ॿुधंदा हुआसीं पुछंदा हुआसीं बाबा तुंहिंजो छा आहे हीअं हीअं न छाजे करे जेकॾहिं उनखां उनजी दिलाज़राई थी अलाए कहिड़े हिसाब सां करे पंहिंजो कंट्रोल हुजे पोइ साथी मगर जंहिंजो कंट्रोल न हूंदो न भली सिगरेट तूं पीए थो उहो चवंदा बाबा मूंखे हेॾी सिगरेट मां पिया यार हे पीए थो एंटी जा मां बि पिया माण्हू अॼुकल्ह जेकी आहे न
माहौल तमामु ख़राब थी चुको आहे दोस्तों। तमामु ख़राब थी वियो माहौल जी ॻाल्हि आहे, माहौल ख़राब थी वियो आहे, माण्हुनि में उमेदूं ई न आहिनि। शइ कंहिं में को अॼुकल्ह कमु पवे थो पोइ चवे थो यार मतिलबु यार कमु त ज़ाहिर पवंदो आहे न, इंसान में कमु न पवंदो ॿियो कंहिं जानवर में इंसान आहे पाण में कमु हूंदो आहे ज़ाहिर ॾुख सुख पाण में हूंदो आहे। ज़हन में इहा हूंदी आहे त मां कंहिं क़ौम जी ख़िदमत कयां, माण्हुनि जी ख़िदमत कयां, मुंहिंजी इहो आहे। जी सर जी ग़रीबनि खे हक़ीक़त सां जेको मां वटि ग़रीब हूंदो आहे न को पिणण वारो को हूंदा आहिनि फ़क़ीर वग़ैरह, उहे जेके ईंदा आहिनि साम्हूं मूंखां घुरंदा आहिनि मां वटि कॾहिं न हूंदो आहे कॾहिं ॾींदो बि न आहियां, त पोइ दिलि में मुंहिंजी इहा राम हूंदी या अल्लाह जेकॾहिं मूंखे ॾियां मां हिननि खे ॾियां हा। अॼुकल्ह जेकी हुकूमत आहे पाण ख़बर तफ़ा कंहिंखे हुकूमत जेको आहे सिंध जी गवर्नमेंट सिंध जी अॼुकल्ह सफ़ा माना वैल्यू ई न आहे ग़रीब जी। कॾहिं हुकूमत खे खपे साईं पुछा करे तव्हां आवाम खे तव्हां छा शइ ज़रूरत आहे, न पोइ असांखे मुंहिंजी दिलि में इहा ई रहंदी आहे त या अल्लाह मूंखे अहिड़ो को रस्तो ॾे ऐं अहिड़ी का जेको मूंखे इक़्तिदार ॾे जीअं मां ग़रीबनि जी बि मदद करे सघां, मां बि जीअं कंहिं सुठे इंसान में शामिलु थियां, ग़रीबनि वारे लिस्ट में मदद में शामिलु थियां। इंसान त हर कोई वेंदो ॿ ॾींहं जी आहे, दुनिया फानी आहे, दुनिया फानी आहे। सिर्फ़ु मां तोखे हक़ीक़त ॿुधायां जेकी अॼुकल्ह माण्हू गुरबत वधी वई ऐं माण्हू एॾो त मजबूर आहे एॾो कमज़ोर आहे जेके भले असांखे खणी कूड़ हणी ऐं पिनंदा आहिनि बाबा हिन जी चंदो ॾो हिन जी चंदो ॾो, पर छा आहे इंसानियत में इंसानियत न आहे जेको उनजी को मदद करे, इन जी मदद करे। वरी इहा बि ॻाल्हि आहे न उहो मजबूर थींदो आहे, मजबूर थींदो बच्चनि जी पेट पालण जे लाइ, पेटनि जे लाइ कंहिंखे वरी अहिड़े असांजे अॼुकल्ह जेके अस्पताल में आहिनि न हाल तमामु ख़राबु आहे, ग़रीब जी ख़्याल ई न आहे। तमामु कुझु डॉक्टर आहिनि कुझु आहिनि जेके डॉक्टर आहिनि ग़रीब जी माना ईअं छिके रखंदा आहिनि बाबा तोखे हाणे 5 लख आहे उनखां पुछा करे उनजी छा आहे घर में 5 लख बसि तोखे ॾियणा आहिनि, 5 लख ॾियणा आहिनि। अॼुकल्ह वरी जेकी नकुल दवाऊं हलनि था, नकुल गोरियूं हलनि था, काफ़ी कंपनियूं अचियूं जेके डॉक्टर उन्हनि जी दवाऊं हलाइनि था, जेके के अतई डॉक्टर आहिनि की मासूमनि जा जान हली वञनि था, इहा ई आहे, ऐं उन ग़रीबनि खे ड्रिप लॻाए वञनि था ऐं हिकु गोरी जी जॻह ॿी गोरी ॾिनी वञनि था ऐं उन्हनि जी जान नथो बची सघे। इहा आहे न असांजे मुआशरे में जहालत पढ़ियल लिखियल आहिनि, डॉक्टर पढ़ियल लिखियल आहिनि, हर शइ आहे, जेके क्लिनिक वारा उहे बि पढ़ियल लिखियल आहिनि, दुकाननि में पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि में इहा शौक़ न आहे हिते ग़रीब आहे इंसान कहिड़ो वर्ता हलूं, जंहिंमें जेको मिसाल को दुकान वारो हूंदो ऐं हूंदो न पढ़ियल लिखियल कोन हुजे उनमें रश वग़ैरह वधी वेंदो आहे, पोइ वरी अहिड़े हिसाब सां ॻाल्हाईंदो आहे त ग़लति लफ़्ज़ माना जहालत आहे, पढ़ियल लिखिया आहिनि पर जहालत आहे, पढ़ियल तमामु घणी आहे, जहालत आहे, अमल न आहे, इल्मु आहे अमल न आहे, अमल न आहे। अॻे इल्मु न हूंदो अमल हूंदो, अदब हूंदो, इख़लाक़ हूंदो, एतिरो सिंध में अॻे तालीम त न हूंदो आहे, कुर्ब केतिरो हूंदो पाण में, केतिरो माना मशहूर आहे, सिंधी मशहूर आहिनि, सिंध मशहूर आहे, जेके मिसाल महिमान नवाज़ी में सिंध मुल्कनि में मशहूर आहे बाक़ाइदे। अॼुकल्ह त मां काफ़ी दोस्तनि ॾे वियो आहियां पर उन्हनि जी उताक में वियो आहियां, माशाअल्लाह केॾी ख़िदमत हले पई, कुर्ब हले पई, मोहबत हले पई, पर के उताकनि लाइ मां वियो आहियां त कंहिं ॿार बि हिकु मालिक खां सवाइ हिकु खट खां सवाइ कुझु पियो न आहे। इहा हूंदी आहे न, उहो वरी के हूंदा आहिनि बिज़ी माण्हू, बिज़ी के वरी हूंदा आहिनि जेके मिसाल बाबा अलॻि घर आहे अलॻि उताक हूंदा आहिनि, वरी हर कंहिंजो पंहिंजो अॼुकल्ह सिस्टम आहे। जी सर, अॼुकल्ह पाण में ॾिसो न को वठे थो मोटरसाइकिल यार फिलहाल मां बि उहो शइ वठां। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, अॼुकल्ह ज़मानो आहे जेको मटंदो वञे थो, इंसान कमनि में पइजी वञे थो ऐं इंसान जेको आहे न
पंहिंजी दोस्ती खे विसारी थो वञे थो उतां विसारींदो आहे गुरबत घणी थिए थी ऐं उहो कमनि जी पोइ लॻे थो दोस्तनि खे घणो हा त पोइ दोस्तनि खे विसारणु न घुरिजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे पंहिंजनि खे और जेकी कमु जेको आहे न पंहिंजी दोस्ती खे विसारी थो वञे थो उतां विसारींदो आहे गुरबत घणी थिए थी ऐं उहो कमनि जी पोइ लॻे थो दोस्तनि खे घणो हा त पोइ दोस्तनि खे विसारणु न घुरिजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे पंहिंजनि खे और जेकी कमु दोस्त जी उनकी मदद करे जहिड़ी बि कमु हुजे दोस्तनि जी मदद करे और पंहिंजे मिटनि माइटनि जी जीअं नालो रोशन थिए पंहिंजी क़ौम जी इंसानियत जी ख़िदमत करे जेतिरो बि थी सघे पर अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि न उहे पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि में जेकी इख़लाक़ ॻाल्हाइण जी बि न आहे अदब ई न आहे और ग़रीब सां त सफ़ा माना वर्ताव सुठो न कंदा आहिनि बिल्कुलु न कंदा आहिनि असांजो छा वञे त फलाणो इहो असांजी ग़लति आहे सोची ग़लति आहे अमीर को बि पोयारी न हूंदी आहे न ग़रीबनि नौकिरी आहे अञा बि इमरान असांजी पंहिंजी पाकिस्तान में कमज़ोरी आहे पंहिंजे आवाम में सिंध में कमज़ोरी आहे सिंध में कमज़ोरी सिंध में तमामु कमज़ोरी आहे बलोचिस्तान में जेके आवाम सां नाचा सिंध में ॾिसो न पाण वटि स्कूल आहिनि 2 कमरा हूंदा आहिनि 5 क्लास 2 कमरा छा उस्ताद वेह जंहिंमें शागिर्द और न पखो जी सिस्टम न सोलर जी और अॼुकल्ह जेके स्कूल आहिनि बकरी बदियल आहिनि छा बदियल आहिनि मारवाड़ा ईअं रुलता पढ़ाई न पढ़ाई घटि आहे ऐं ग़रीब जो अमीर आहे त उहो पंहिंजो पढ़ाईंदो ॿार ग़रीब जेको हिकु ॾींहुं सरकारी करे सॼी ॾींहुं पघार मथे में उहो ग़रीब फीस भरे या पंहिंजी पेट जी गुज़र सफ़र करे हा उहो काॾे वञे साईं 300 रुपया हाणे मिसाल आहे त बाबा हाणे ॾींहं जो 300 रुपया चिकन 400 500 घटि में घटि 400 500 पाण वटि रवाज 400-500 रुपया हाणे फीस ॾे या जेको खंडु खणी अचे गेहे वठे हाणे 300 रुपया 20 रुपया किलो 320 रुपया किलो वठंदो त पोइ अटो काॾो वठंदो सब्जी काॾो वठंदो ग़रीब जी छा शर्त इहा आहे त असांजी जेकी जहालत ख़तम ई न थिए त असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे पढ़ियल लिखियल आहिनि उहे वॾा अफ़ीसर आहिनि ॼाणनि था त ग़रीबनि जी एॾी आज़ार आहे पोइ दुखी आहे इन्हनि जी मक़सदु इहा हूंदी न आवाम खे कुझु ॾींदासीं आवाम खे कुझु मथे आणींदासीं त इहे असांखे हक़ूं खसी वेंदा इन जी करे उहे आवाम जी माना असां जेके खाईंदा वञूं ॿाहिरि मुल्कनि खां फंड अचनि था सिंध में सब कुछ आहे सब कुछ सिंध में असां पैदा थी पाकिस्तान में सब कुछ का सिंध आहे सिंध जेकी एॾियूं सूबो आहिनि में सब कुछ आहे पोइ बि सिंध में नाइंसाफ़ी पोइ बि असांजा जेके नौजवान आहिनि अञा ताईं ख़ामोश आहिनि कुझु ॻाल्हायूं था त पंहिंजे माना जेके दोस्तनि ते तनक़ीद अञा चवंदा तव्हां छो था कयो हाणे तव्हां त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न माण्हू कुझु करे नथो सघे पोस्टर रखे थो इहा बि सुठी ॻाल्हि कुझु ॿुधाए इहा बि सुठी ॻाल्हि आहे अॼुकल्ह तव्हां ॿुधो त ग़रीब हारी आहे हिकु ठीकु आहे उहा महिनत करे थो ऐं फसल ते एॾी महिनत करे थो जेकी 400 में कारो बहान ज़र जेकी एंगरो 1900 में ऐं अधु ज़मींदार अधु राख भरे ऐं ॻिच जी थैली जेकी 2 किलो आहे उहा 3,000-4,000 में अॼु अचो अन ॾिसो 1200 में माण्हू पाणी बि अञा ताईं पाण वटि न आहे अञा ताईं पाणी बि कोन्हे असां डीज़ल ते ऐं तेल मां सम्झां थो त ईअं त ग़रीब डीज़ल हूंदो 119 ते मुंहिंजी ॻाल्हि 120 अच्छा पंहिंजे हिसाब सां 120 ऐं हिकिड़े ग़रीब खां मां पुछियोमि त मां 4 एकड़ तव्हां ज़मीन जा कयो था हिन में केतिरी ख़र्च आहे ऐं केतिरी तेल भरंदा उन मूंखे हक़ीक़त बयानु फरमायो त मां असांजी बचे कुझु नथो बसि रुगो असां पंहिंजी वादत खां मजबूर आहियूं ऐं माल जे क़दुरु असां इहा कयूं था ऐं जेको आहे त 600-800 रुपया कारो भाण आहे ऐं पूरो 300-400 लीटर मां तेल साड़े चुको आहियां अञा ताईं पाणी न आहे जेके में ज़ार आहिनि भाण आहिनि ऐं अञा बि मां वॾेरनि जी कर्ज़ाई थींदो वञा थो
असांजी कंहिं में को एहसासु न आहे एहसासु न आहे माना गरीब ॾिसो अॼुकल्ह मजबूरी हूंदो आहे इंसान खे मजबूरी हूंदो आहे न पोइ उहे मजबूरी में फ़ाइदो वठंदा आहिनि व्याज लॻाईंदा आहिनि व्याज लॻाईंदा आहिनि उन जी बि सॼी माना ॾार पे न बचंदा आहिनि चओ था घर उन जी हालत मां ॾिठुमि जेकी चोपनि जा मूड़ियूं हूंदा आहिनि उहे पंहिंजे सिर ते रखी कुल्हनि ते रखी ऐं लोभी करे ऐं ज़मीन जेको पंहिंजी आबाद करे पर उनखे ॾार पिया नसीब नथा थियनि इहा आहे न पंहिंजी नंढनि ॿारनि खे रुलाए थो और ॿनियुनि ते ख़र्च हाणे उन टाइम वरी तालीम घटि हुई इख़लाक़ मोहबत सिक हूंदो हो पाण में एतिरी सिक हूंदो हो त अॼुकल्ह जे नौजवाननि में एतिरी जेकी तालीम आहे वरी एतिरी राति ॾींहुं पढ़नि था ओतिरो न इख़लाक़ इहो इहा हालत आहे को ग़रीब ईंदो आहे चवंदो आहे बाबा मूंखे 100 रुपया ॾे पटियाल खे चवंदो बाबा हिन ॿाहिरि कढे हिनखे छो छॾी घटि उन ग़रीब खे 100 रुपया ॾिने कहिड़ी ख़र्च थी वई माण्हुनि जी जेकी ॾेखारनि पिया वॾो मां ॾिठो माण्हुनि जी अॼुकल्ह जेकी माशरो आहे न हीअ जेकी पंहिंजी आवाम न आहे मुतहद आवाम न आहे जेकी पंहिंजी आवाम आहे उहो सफ़ा वीक आहे इख़लाक़ जे हिसाब सां मुतहद जे हिसाब सां सफ़ा कमज़ोर आहे अॼुकल्ह जे जेके सफ़ा जेके नऊं जेके नौजवान अचनि था उन्हनि में बि सफ़ा कमज़ोरी आहे हर को माना चवे थो माना असां पंहिंजे हिसाब सां थियूं पर इहे मुंहिंजी सोच हूंदो आहे न त इंसान जी ख़िदमत में टाइम गुज़ारणु त बहितर आहे बसि ॻाल्हि इहा आहे कंहिंजी दिलि जीतां कंहिंजी दिलि खटी वञा कंहिंखां दुआऊं वठां दुआऊं कीअं वठां कंहिं इंसान फ़क़ीर खे तूं 5 रुपया ॾींदा उहो दुआऊं केतिरो कंदो आहे 5 रुपया सिर्फ़ु 5 रुपया ते 100 दुआऊं ॾेई ईंदो अलाए केतिरो हूंदो तूं हक़ीक़त सां जे कंहिं फ़क़ीर खे 10-5 रुपया ॾींदी तुंहिंजे तोखे ख़बर न पवंदो अलाह ॾींदो रहंदो यकीन पुछे मां अस्पताल में पूरा 1.5 साल कमु कयां थो पर के अहिड़नि जी मां मदद करे चुको आहियां जंहिं वटि हिकिड़ो ग़रीब हो मूंखे चवंदा आहिनि की जेको आहे त माना असांजे पैदा थिया हिन जी माउ पीउ मरी वियो हिन ग़रीब जे पेरनि में चुंपल बि न पातल हुया उन जी ॾाढी टेस्ट थी की मूं टेस्ट में उन जी मां चयो 150 रुपया तव्हां 500 जी टेस्ट आहे 150 ॾियो 150 रुपया मां पंहिंजे खीसे में ॾियांसि थो ऐं मां तव्हांजी टेस्ट करियां थो मुंहिंजी बसि इहा ई भलाई दुआ कयो छॾियो मां यकीन की मदद कयां थो ख़ुदा मुंहिंजी मदद कंदो इहा आहे माण्हू जी दिलि ईअं जीतो भई पैसो अॼु आहे सुबुह न आहे पैसे जी माण्हू को न करे पैसे जी टेंशन बि न करे पैसो तो वटि तूं महिनत कंदे तो वटि पाण ईंदो साईं महिनत कंदे कंदे सोच तुंहिंजा सुठा हूंदा उन सुठे सोच सां हिसाब कामयाबु थींदी बाक़ी तो वटि मिसाल बाबा हाणे मां वरी कंहिंखे अलाह पाक आज़माईंदो बि आहे कंहिंखे आज़माईंदो आहे त मुंहिंजो बानू मुंहिंजे लाइ छा करे थो असां ॾुखे वक़्त में अलाह पाक खे यादि कंदा आहियूं सुखे वक़्त न कंदा ॾुखे वक़्त ईंदो न ये अलाह मुंहिंजी जान छॾाए मुंहिंजी हे मुसीबत में फासी वियो मां पोइ वरी चवंदो जॾहिं सुख में पवंदो रब यादि पोइ त साईं मिसाल बाबा हाणे जेकर पैकेज खुटियल हूंदो त पोइ परेशान हूंदा पैकेज हूंदो आहे हलाईंदो पोइ छिक खां पोइ अलाह यादि ई न आहे अहिड़े हिसाब सां इंसान खे जॾहिं ॾुख पहुचंदो आहे उहो इंसान जेके उन टाइम अलाह खे यादि कंदो मां कहिड़ो गुनाह कयो छा कयो पर पंहिंजी पुठी ॾे न ॾिसंदो आहे त मां जेके गुनाह कयुमि केतिरो मां सोचे अॼु मां कहिड़ो कमु कयुमि अॼु मां माण्हू सां कहिड़े सुठे सां हलियुमि अॼु माण्हू सां हिन सां कीअं हलियुमि मुंहिंजी इहो तरतीब सही लॻो या न इहो माण्हू सोचे तरतीब रखे माण्हू जेतिरो बि थिए गुनाहनि खां पासो थींदो वञे मां हे कमु सुठो कयुमि हिन सां सुठो ॻाल्हायुमि हिन सां सुठो न ॻाल्हायुमि हिनखे ॻाल्हि अलाए मुंहिंजो वणियो अलाए न वणियो सोचे माना दिलि न कए मिसाल बाबा हाणे सुबुह थी आहे पाण वेंदो आहियूं मानी रोटी वग़ैरह खाई करे वेंदा आहियूं मिसाल वरी शाम जो मोटी ईंदो आहे वरी राति जो 5-6 मिंट सोचे त मां वाह इंसान जी कहिड़ो कमु सुठो कयुमि कहिड़ो न कयुमि कंहिंजी दिलि आज़ारी मथां कंहिंखे कीअं वरी कंहिंखे परेशान तोखे माण्हू जेको बि ग़लति वग़ैरह चवनि तूं उन्हनि खां मुर्की में थो कर जेकॾहिं मूं अॼुकल्ह कंहिं में ग़लति कंदे न पोइ चवंदो यार ॾुख करे थो वरी मज़ाक कयूं था असां ॾुख करे थो वरी मां असां खिली ॻाल्हाईंदो तूं वरी चवंदो आहे त भाई यार तूं खिलंदो आहे असां तोखे वरी
जेकी हर कंदो खिलंदो काफ़ी अहिड़ा माण्हू नियत ॾेई छॾींदा ऐं रब हुनजी नियत पाण विढ़ंदो। हा इहा आहे माण्हू जी मोहबत माण्हू असां सिर्फ़ु मोहबत ई माण्हू आहियूं, मोहबत असांजी करण कम वारा असांजी इंसान कम आहे त हिक ॿिए खे इंसान पाण में मोहबत कनि, हिक ॿिए में दुख सुख में साथ ॾियनि, पंहिंजो भाइरनि जो दोस्तनि जो और दोस्तनि सां सुठियूं वर्ता हलनि। जेकी दोस्त कमज़ोर आहे ग़रीब आहे उन सां बि ओड़े सुलूक करे, और जेके अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे सफ़ाई जा ख़्याल ई न आहे। हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, पंहिंजो मतिलबु हूंदो आहे मां हीअं थियां हीअं थियां, जेको अलाह चाहींदो ईअं थींदो आहे। माण्हू कोशिशि करे, जी सर, कोशिशि ज़रूरी आहे, पर कोशिशि सां गॾु अमल हुजे और सोच हुजे। सोच खे जेसिताईं माण्हू बदिलाईंदो न, और जेसिताईं सोच बदिलंदो न जेसिताईं पंहिंजी जेकी आहे मंज़िल न बदिलजी। जी सर, मंज़िल जी बारे में सोच खे बदिलाइणो पवंदो। जी सर, सोच इहा सही ज़रूरी आहे, ज़रूरी। सोच जीअं बदिलंदो इंसान इंसान सॼो बदिलजी वेंदो। हा हक़ीक़त ॿुधे, जेको निमाज़ पढ़ंदो क़ुरान पढ़ंदो उनमें शैतान घणो विश्वास विझी थो। छो त उन्हनि जी दिलि में क़ुरान आहे, मोहबत आहे, त ज़ाहिर ॻाल्हि आहे चोर उते चोरी कंदो, कुझु हूंदो त उते चोरी कंदो, जंहिंजो घर ख़ाली आहे, जेको शैतान सां सुबुह शाम शैतान आहे त उते शैतान वञी छा कंदो, पाण शैतान आहे। इनजे करे निमाज़ में जेके ख़्यालत ईंदा आहिनि क़ुरान पाक में, शैतान वरी उते ई खॾु कोटींदो, हुनखे ब्लैकमेल कयां, हुनखे कीअं कयां। और अॼुकल्ह मिसाल बाबा मूंखे हाणे सोच आहे फिलाणे सां अहिड़े हिसाब सां ॻाल्हाए, हीअं हिनखे ॻाल्हाए, हिनखे हीअं फासाए, हिनखे हीअं मार ॾियाराए, हिनखे अहिड़े तरीक़े सां माना हुनजी बेइज़ती कयां। न, इहा न आहे ख़्यालु। तूं हुनजी बेइज़ती न कर, हुन सां तूं सुठो हल, मोहबत कर, हद बद अदा मां ठीकु आहे। ग़लती हर इंसान खां थींदो आहे, असां खता इंसान जे हथ में थींदो आहे, जानवर जे हथ में खता न थींदो आहे। खता इंसान जो घर आहे, इंसान जो खता इंसान जो घर आहे। हा ठीकु आहे, तव्हांजी मिलण जी शुक्रिया अदा कयूं था। तव्हां टाइम कढी आयो, तव्हांखे लख लख शाबाश। दोस्तो वरी बि तव्हांखे असां इहा कहाणी पंहिंजी ॿुधाईंदासीं। हाल फ़िलहाल आई तव्हां